पनवाकिल जी यूनियन काउंसिल नौराजा जे ॻोठ खानशाह में भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां हिकु ॾींहुं मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें हॾनि, जोड़नि, चमड़ी, दिमाग़ी ऐं ॿारनि जी बीमारियुनि समेत सर्जन ऐं आम बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि खे चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पनवाकिल जे सदर मुमताज़ खान भुट्टो चयो त PWO सिंध जे सदर अब्दुल हमीद भुट्टो साहिब जी हिदायत ते ग़रीब बेपहुच माण्हुनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें कचे पके जे केतिरनि ई ॻोठनि खां माण्हुनि पहुची इलाजु करायो आहे। तक़रीबन 2000 खां वधीक माण्हुनि मरीज़नि पंहिंजी बीमारी जो मुफ़्त मुआइनो करायो। ग़रीब आवाम जी ख़िदमत करण सां दिली सकून मिले थो। असां हिन फलाही कम खे अॻिते वधाइण लाइ पंहिंजी बिरादरी जे दोस्तनि जा तावन जा ज़रूरतमंद आहियूं। मुफ़्त मेडिकल कैंप में सदाम हुसैन भुट्टो, मुजीब रहमान भुट्टो, जमाल नासिर भुट्टो, राजा रहीम भुट्टो, ज़हीर अहमद भुट्टो, शफ़ीक भुट्टो पिणु सहकार में अहम किरदारु अदा कयो आहे। उन मौक़े ते पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जे सदर हाजी अनवर खान महर बि मुफ़्त मेडिकल कैंप ते पहुची कैंप जो पिणु दौरो कयो ऐं चयाईं त भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जसलाणी जल पसमानदा इलाइक़नि में मरीज़नि जे इलाज लाइ अहिड़े क़िस्म जो बहितरीनु कमु कयो आहे। हुन वधीक चयो त ज़िंदगी जो असुलु मक़सदु इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। मां उन दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन मूंखे हिन कैंप जी शिरकत जी दावत ॾिनी। हिन कैंप में शिरकत जी दावत ॾिनी PP पनवाकिल जे सदर में अब्दुल कवी इंडड़, PP ज़िला राब्ता सेक्रेटरी लियाकत अली खालदी ऐं ॿिया हाजी अनवर खान महर सां गॾु हुआ। कैमरामैन मुनवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV पनवाकिल।